अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु आज़म मैंगल ऐं तकरार ड्रामे जे बारे में ऐं उमीद अली कलवड़ यानी ओठे जे बारे में तकरार ड्रामे जी हिकु ख़ासि न्यूज़ तव्हांखे ॾियण वारो आहियां इन वीडियो में। हीअ हिकु बहितरीनु वीडियो आहे ऐं तव्हां सां हिकु अधु सुवाल बि कंदुसि ऐं तव्हां उन जा जवाब बि कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। दोस्तों, इन वीडियो खे मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त आख़िर ताईं ॾिसो, जीअं तव्हांखे का नंढड़ी अपडेट का वॾी अपडेट मिस न थिए ऐं थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, काफ़ी सारा माण्हू इहो ई मैसेज कमेंट कंदा रहंदा आहिनि त आज़म मैंगल कंहिं ड्रामे में छो नथो अचे। मां काफ़ी सारो पहिरियों अपडेट ॾिनी हुई ऐं काफ़ी दोस्त कंदा आहिनि मैसेज तकरार ड्रामे में अचे। बिल्कुलु दोस्तों, असांजी तव्हांजी त इहा ख़्वाहिश आहे तकरार ड्रामे में आज़म मैंगल अचे, लेकिन तव्हां ऐं असांजे चवण सां कुझु नथो थी सघे। इहो सॼो राइटर ऐं डायरेक्टर जे हथ में आहे। ऐं तव्हांखे मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, जेका हाणे हवेली ड्रामो तव्हां ॾिठो, मतिलबु उनजो प्रोमो तव्हां ॾिठो हुयो, टीज़र ॾिठो हुयो, तव्हां प्रोमो अञा न ॾिठो हूंदो, उनजो रिलीज़ न थियो आहे। उन जी बि मूं अपडेट ॾेई छॾी हुई ऐं अपडेट उहा तव्हां ॾिठी बि हुई, लेकिन उहो ड्रामो अञा नाहे रिलीज़ थी सघियो। ड्रामो जॾहिं उहो रिलीज़ थींदो दोस्तों, थी सघे थो फरवरी में थिए रिलीज़, या उन खां पोइ जेको आहे उहो ड्रामो रिलीज़ थिए। ऐं उन में आज़म मैंगल त आहे, उन सां गॾु असद कुरैशी बि आहे, लेकिन उहो केतिरो कामयाबु थींदो इन जी फ़िलहालु का ख़बर न आहे। छाजे करे हू ड्रामो जेको आहे सीरियल ड्रामो ऐं आहे, ऐं ॿी त उहो शहर जे हिसाब सां बि आहे, लेकिन हिननि ड्रामनि में आज़म मैंगल जी त का एंट्री ख़ासि न आहे। उन में उहो तव्हां जॾहिं ड्रामो हलंदो तव्हांखे पोइ ख़बर पवंदी त हू केतिरो बहितरीनु ड्रामो आहे या केतिरो सुठो ड्रामो न आहे। आज़म मैंगल दोस्तों, फ़िलहालु उहो ड्रामो पोइना थी वियो आहे, जॾहिं हलंदो तव्हांखे सॼी ॼाण मिली वेंदी ऐं कमेंट बॉक्स में ॿुधायो।